सांगड़ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी नंढी न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी इलेक्शन 2024 जी मुनासिबत सां उम्मीदवारनि जी चूंड मुहिम जे सिलसिले में घोट ख़ान बहादुर ग़ुलाम मोहम्मद वसाण पीपी अॻवान GM फैसल वसाण पारां मुनक़द कयल लेडीज़ कन्वेंशन जलसे में पहुती, जिते जलसे खे ख़िताब कंदे हुन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। 8 फरवरी तीर ते ठपो हणी पार्टी जे उम्मीदवारनि NA-209 शाज़िया तमरी PS 41 अली हसन हिंगोर जो PS 42 ते जाम शबीर अली ख़ान खे कामयाब कंदा। हुन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी खे अवाम जे वोट जी ताक़त सां मुल्क जो वज़ीर आज़म बणाए 300 यूनिट ताईं बिजली मुफ़्त, किसान कार्ड, हारी कार्ड जारी कयो वेंदो। हुन चयो त सांगड़ में NICVD अस्पताल क़ाइमु कई वेंदी। बेनज़ीर इनकम सपोर्ट जे मिलंदड़ रक़म ग़रीब औरतुनि जी माली मदद थी आहे। हुन चयो त ॿियूं सियासी पार्टियूं ग़रीब खे ग़रीब ॾिसणु चाहिनि थियूं, उन्हनि खे फ़र्क़ु नथो पवे तव्हांजा बच्चा बुखिया सुतल आहिनि या ढह ते। हुन चयो त असीं वाइदो था कयूं त हारी मज़दूर ऐं यूथ कार्ड जारी कंदासीं, अवाम खे 3 लाख घर ठाहे ॾींदासीं, 300 यूनिट बिजली पिणु मुफ़्त ॾींदासीं ऐं कचिन आबादियुनि खे पको कयो वेंदो। जलसे खे 209 जे उम्मीदवार शाज़िया तमरी, जाम शबीर अली ख़ान, अली हसन हिंगोर जो मेज़बान सरदार ग़ुलाम मोहम्मद फैसल वसाण, निसार वसाण ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।